नामियारे लेखक सहाफ़ी ऐं लतीफ़ जे पारखू अनवर पीरज़ादे जी 73 सालगिरह ते संदसि अबाणे ॻोठ बलडेजीअ में सालगिरह तकरीब कोठाए केक पिण काटियो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे सतार हलियाई, अनवर डिंगड़ाई, अज़ीज़ कासमाणी, गुलाब पीरज़ादे, हसन पीरज़ादे, मुस्तफ़ा उन्नड़, कुर्बान जतोई ऐं ॿियनि चयो त अनवर पीरज़ादो हिकु फर्द न पर हिकु तहरीक जो नालो हो। हुननि चयो त अनवर पीरज़ादे पंहिंजे लिखणनि ज़रिए लतीफ़ जी शाइरीअ जे नए अंदाज़ में तशरीह कई ऐं उन जो तहक़ीक़ी पैगाम अवाम ताईं पहुचायो। मुक़ररनि चयो त अनवर पीरज़ादो न रुगो लिखणनि में सुजाॻीअ जो पैगाम ॾिनो पर हुन उन जो अमली मुज़ाहिरो बि कयो ऐं ॻोठ जे औरतुनि में तालीमी ॾीओ रोशन करे संदन पहिरीं सिंधी अदबी संगत जी शाख क़ाइमु कई। अनवर पीरज़ादो हिकिड़ो नुमाया हैसियत सां थी उभरियो ऐं वधीक अञा जेको आहे उन जो मुतालियो त घणो हुयो पर उहो पची रास तॾहिं थियो जॾहिं हुन जूं कचहरियूं कामरेड शोभे ज्ञानचंदाणी सां थियूं, जेको नज़रबंदीअ जे दौर में हिते भरिसां दादू केनाल जे कप ते मॾु ठाराए उन ते वेही मुतालियो कंदो हो। अनवर पीरज़ादे पंहिंजे सियासत, अदब ऐं सहाफ़त जेको आगाज़ कयो, उन जी जेका पालना थी उहो पाकिस्तान जे कम्युनिस्ट तहरीक जे लाॻापे सां थी। रंदन मथां रत हार त पसी हो तखी। अनवर पीरज़ादो जेको हिकिड़ो लेजेंड माण्हू हुयो ऐं उन जी सालगिरह जेका सिंधी अदबी संगत डोकरी जे तरफ़ खां हिते ॻोठ बलडेजी में मल्हाई पई वञे। अनवर जी शख़्सियत जा केतिरा ई पहलू आहिनि। हू हिकिड़ो मल्टी डायमेंशनल पर्सनालिटी हुई जेका, हू हिकिड़ो घण पढ़ियो माण्हू, उन जी शख़्सियत, हू हिकिड़ो सुठो अदीब, हिकिड़ो सहाफ़ी, लेखक ऐं उन सां गॾु हिकिड़ो सैलानी माण्हू हुयो। संदन चवण हो त अनवर पीरज़ादे सॼी हयाती इल्म ऐं शऊर जी पखेड़ लाइ जदोजहद में गुज़ारी ऐं अणथक महिनत कई। मुक़ररनि जो चवण हो त अनवर पीरज़ादे पंहिंजी सॼी हयाती इल्म ऐं शऊर पखेड़नि लाइ जदोजहद में गुज़ारी ऐं अणथक महिनत कई। अतर सदीलो, सिंध टीवी न्यूज़, डोकरी।